फालिज हिकु अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंजो शिकार माण्हुनि जो फौरी तौर ते इलाज न थिए त उन्हनि जी ज़िंदगी ख़तरे में पइजी वेंदी आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त फालिज जो शिकार माण्हुनि खे इन मौतमार बीमारीअ जूं अलामतूं केतिराई हफ़्ता ऐं महीना अॻु ज़ाहिर थियण लॻंदियूं आहिनि। मिनी स्ट्रोक या TIT फालिज जे केतिरनि ई मरीज़नि खे केतिराई ॾींहं, हफ़्ता ऐं महीना अॻु ज़ाहिर थींदो आहे। इहो बुनियादी तौर फालिज जहिड़ो ई मसइलो आहे। इन में दिमाग़ खे लगातार नुक़सान नाहे पहुचंदो, पर कुझु मिंटनि खां पोइ मरीज़ सही थी वञे थो। इन लाइ मिनी स्ट्रोक जी अलामतुनि जे बारे में ॼाणणु ज़रूरी आहे त जीअं ईंदड़ वक़्त में फालिज जे ख़तरनि जो इल्मु थी सघे ऐं उन खे रोकण जी कोशिश करे सघिजे। मिनी स्ट्रोक जी अलामतुनि जूं निशानियूं उन्हनि निशानियुनि सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदियूं आहिनि जंहिं सां शुरूआत में मुंहुं ॾियणो पवंदो आहे। जिस्म जे हिक पासे जा हथ, पेर ऐं चहिरो मफ़लूज बणिजी वेंदो आहे। कुल्हनि में कमज़ोरी या सुन्न थियण बि इन जी अलामत आहे। अहिड़ी ई रीति ॻाल्हाइण में ॾुखियाई महसूस करणु या ॿियनि जी ॻाल्हि सम्झ में न अचण बि मिनी स्ट्रोक जी अलामत हूंदो आहे। हिक या ॿिन्ही अखियुनि जी रोशनी ख़तम थी वञण या वरी शयूं ॿ नज़र अचण बि हिक अलामत आहे। जिस्मानी तवाज़ुन बरक़रार रखण में ॾुखियाई ऐं मथे खे चकर अचण बि मिनी स्ट्रोक जी अलामतुनि में शामिल आहिनि। कंहिं बि मरीज़ खे हिक खां वधीक भेरा मिनी स्ट्रोक थी सघे थो, जंहिंजे करे उहे अलामतूं ऐं निशानियूं खोड़ भेरा बि ज़ाहिर थींदियूं आहिनि। इन्हनि अलामतुनि जो मुदो केतिरो बि थोरो हुजे, पर उन्हनि खे नज़रअंदाज़ करण बदिरां तमामु संजीदा वठणु घुरिजे। आमतौर ते हिक मिनी स्ट्रोक जो मुदो 30 सेकंडनि खां 10 मिंटनि ताईं थी सघे थो, जंहिं दौरान इन्हनि अलामतुनि सां मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। जीअं त मिनी स्ट्रोक हक़ीक़ी फालिज खां कुझु ॾींहं, हफ़्ता या महीना अॻु ज़ाहिर थींदो आहे। इन लाइ जेकॾहिं कंहिंखे बि अहिड़ियूं अलामतूं ज़ाहिर थियनि त फौरी तौर ते डॉक्टर सां राबितो करणु घुरिजे, छो त डॉक्टर तरफ़ां मुआइने खां पोइ ई ख़बर पवंदी आहे त मिनी स्ट्रोक जो सबबु कहिड़ो आहे ऐं इन जो इलाज केतिरे ताईं मुमकिन आहे, जंहिं सां वेझे मुस्तक़बिल में फालिज जे मुकमल दौरे खां बचण में मदद मिलंदी आहे। तिबी मुआइने सां गॾोगॾु जिस्मानी सरगर्मियुनि खे वधाइण, सिगरेट छिकण खां पासो करण, सिहत जे लाइ फ़ाइदेमंद खुराक जी चूंड ऐं वधियल ब्लड प्रेशर खे ज़ाब्ते में रखण बि फालिज खां बचण में मददगार उसूल या तरीक़ा हूंदा आहिनि।